अस्सलाम वालेकुम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां खैर सां हूंदा। दोस्तों, अॼु किताब आहिनि, ॿई मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि। ॿिन्हिनि जो अलॻि अलॻि मौज़ू आहे, जीअं तव्हां ॾिसो था पिया। ऐं दोस्तो, जेको आहे सो तव्हांखे गुज़ारिश कबी असांखे सपोर्ट करण जी। यूट्यूब ते असांजा सिंधी ॿिया बि आहिनि जेके किताब पढ़नि था, किताबनि जो तारीफ़ ॾियनि था, किताब हिकु हिकु करे किताब जो पेजिस ॾियनि था पिया। एतिरा घणा ई दोस्त सिंधी जेके जो कमु कनि था पिया। तव्हांखे सपोर्ट जो अर्ज़ु कबो, जेकर तव्हां यूट्यूब हलायो था त सपोर्ट कयो, जे नथा हलायो त तव्हांजी वॾी महिरबानी। छो त यूट्यूब वॾो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, पर असां सिंधी थोरो घटि आहियूं। दोस्तो, हीअ किताबु आहे बंगाली ॿोली जो इनकलाबी शाइर काज़ी नज़रुल इस्लाम। काज़ी नज़रुल इस्लाम ज़िंदगी फ़न ते मंसूर कादर ॾाढो सुठो मुख़्तसिर ऐं जामे अंदाज़ में लिखियो आहे। तव्हां बांग्लादेश खां वाक़ुफ़ु हूंदा, बंगाली ॿोली खां। काज़ी नज़रुल इस्लाम त को नओं माण्हू न आहे, उन खां तव्हां वाक़ुफ़ु हूंदा। ऐं हीअ असांजो दोस्त आहे मंसूर कादर, जंहिं ते किताबु सहेड़ियो आहे ज़िंदगी फ़न ते। काज़ी नज़रुल इस्लाम वॾो माण्हू, बंगाली ॿोली जो शाइर। तमामु थोरा माण्हू आहिनि जेके अमली मैदान में हूंदे कुझु माण्हुनि लाइ उत्साह सबबु बणिजनि था। उन्हनि में मंसूर कादर जोड़े जो बि आहे। मंसूर हिकु यारवेस मुख़लिस फ़क़ीर मनुष्य शख़्स आहे। संदसि जे अदबी मैदान ते अहिड़नि फ़क़ीर जी ज़रूरत आहे जेके कंहिं खे कीन चवनि ऐं आदियूं आयूं जे सरापा शिकिल हुजनि था। दोस्तो, हीअ हफ़ीज़ कुंभर जो हिन जो ख़्यालु आहे। बाक़ी अचो त किताब जो थोरो मुख़्तसिर तारीफ़ कराईंदो हलां। हिन असांजी पब्लिकेशन शाया कयो आहे। अगरि कंहिंखे दोस्त खे खपे त मां जेको आहे हिन जो हे एड्रेस ॾस पतो आहे, हितां हे घुराए सघो था। हीअ किताबु तव्हांखे सस्तो मिली वेंदो। दोस्तो, किताब त पुराणो शायदि थियल, पर मूंखे जेॾीमहिल हथु अचे जेॾीमहिल नज़र पए असांजी, हीअ किताब जो सिट आहे जेको हिन में जेको असांजे काज़ी नज़रुल इस्लाम ते जेको आहे सो शाइरी जो बाग़ी नज़रुल इनकलाब खां रोमांस ताईं, नज़रुल जी अज़मत, नज़रुल जो इंसान दोस्ती, नज़रुल जी आहंग, अॼु जो शाइर। दोस्तो, हीअ न मौज़ू आहिनि, टॉपिक्स आहिनि जेके असांजे मंसूर कादर कलम कयो आहे। ऐं हीअ जो तारीफ़ आहे काज़ी नज़रुल इस्लाम जो जेको आहे सो तव्हांजे आॾो आहे। हीअ जनम बंगाल चिरुलिया लॻ आसनसोल ज़िलो बर्दवान ओलह बंगाल में थियो। परमिला सीन परमिला गुप्ता घरवारियूं ॿ पुट आज़ाद अमल बुलबुल आहिनि। अगस्त बैदि होश हवासनि जी सदाई लाइ मोकल आणी। 42 में फ़ौत थियो ऐं 1899 में हिन जो जनमु थियो। दोस्तो, हीअ किताब हुन जा बि आहिनि। हीअ ढाका बांग्लादेश में फ़ौत थियो। ऐं अॻिते जेको आहे सो हिन जो बारे में थोरो तारीफ़ किताब जे बारे में ॾींदो हलां। काज़ी नज़रुल इस्लाम ज़िंदगी ऐं ज़िंदगी जी हक़ीक़त सचाइनि जो शाइरो हो। बांग्लादेश जी बंगला बंधु शेख मुजीबुर रहमान जी अज़ीम धरती सोनार बंगला ते बुख जी हंज में अखियूं खोलियूं। सोनार देश जे बुखायल धरती ते रेढ़ियूं पातियूं, खेॾियूं ऐं बुख चीच खां झले पंधु करणु सिखियो। पलियो निपियो वॾो थियो। संदसि पीउ पोरियत कुड़मी हो। बंगाली धरती अदब जी दुनिया में अज़ीम कदावर शख़्सियत पैदा कयो। रबींद्रनाथ टैगोर, इन खां को इनकार कोन्हे। काज़ी नज़रुल इस्लाम, उन में को बि शक न आहे त टैगोर दुनिया जो अज़ीम शाइर हो। संदसि शाइरी बंगाली ज़बान खां दुनिया जी अज़ीम ज़बान जी क़तार में बीहारियो। दुनिया जी अदबी तारीख़ टैगोर सां अणपूरी लिखी वेंदी। ऐं जॾहिं त टैगोर नज़र जी भेंट कबी त बिना कंहिं टप टपाए चई सघिबो त टैगोर बंगाली ज़बान जो शाइर आहे, पर नज़रुल बंगाल जी धरती ऐं माण्हुनि जो शाइर आहे। वाह, ॾाढो ज़बरदस्तु। टैगोर बंगाली अदब जे मुर्दा रूहनि खे ज़िंदगी ॾेई बंगाली ज़बान खे मिठो ऐं सवादी बणायो आहे। बंगाली शाइरनि जे सफ़र इनकलाब नांदो आहे। बंगाली शाइरनि खे ख़्यालनि जी बुलंदी ॾिनी। बंगाली शाइरी में जोश जज़्बो तहरुक हलचल पैदा कई। पर काज़ी नज़रुल इस्लाम बंगाली क़ौम जो सुतल माण्हुनि जे जंबश जोश ऐं तहरीक तहरुक ॾिनो। हिन सुतल बंगाल खे सजा कयो। रूंडनि हथनि खे बंदूकूं खणी दुश्मन ख़िलाफ़ु रूंडनि हथनि खे बंदूकूं खणी दुश्मन ख़िलाफ़ु हलाइण ज़हन खे ज़िंदगी घारनि जो ॾांहुं ॾिनो। ग़ुलामी खां नफ़रत, सरमाएदारी खां बग़ावत, इक़्तिसादी कशमश खां छुटकारे ऐं अमली जदोजहद करण वारे अमल में संदसि अॻुवाणी में रहबरी कई। बंगाली क़ौम खे धारियुनि क़ौमुनि लुटनि ख़िलाफ़ु मुकमल जदोजहद करण जो वाट ॾेखारी। नज़रुल शाइरी ऊंदाही में रस्तनि ऐं रोशन सिज बणिजी माण्हुनि जे ज़हन में जेके चिमकण लॻी। टैगोर गैर मुल्की धारी अंग्रेज़ सरकार जो कट्टर दुश्मन हो, पर नज़रुल ने पंहिंजो जो बि को कट्टर दुश्मन हो। जॾहिं मज़हबी धोखे ठगी में ग़रीबनि मिसकिननि जी
खे बुखे बदा रखणु पई चाहे दोस्तो तारीफ़ एतिरो ई ॾेई सघां थो ऐं हीअ जॾहिं ॿियो किताबु आहे असांजो काज़ीज़ किंगड़ानी जो सिंध जा माग अमाग साथियो हीअ बि हिकिड़ो ॾाढो शानदारु किताबु आहे सिंध जा उहे लिखियल माग मकान आहिनि जेके असां खां ओझल आहिनि अज़ीज़ किंगड़ानी साहिब बि ॾाढो ज़बरदस्तु कलम खयो आहे हिन जो थोरो तारीफ़ कराईंदो हलां छो त 17-18 मिंटनि में छा बि तारीफ़ ॾेई सघां दोस्तो किताबु अगरि केर बि सियाह हवाले खां थोरी सिंध जे लिकियल मागनि खे ॻोल्हणु चाहे थो त हीअ किताबु हिन नंढनि तो तव्हांखे मिली वेंदो बाआसानी ऐं बारायत सां दोस्तो हिन ई स्ट्राव आहे जिते असांजे अज़ीज़ साहिबु कलम कयो आहे हीअ पहिरियों बाग सिंध जा अहमद तारीगी माग मोहन तोड़ो पथरनि ते उकल सिंधू लिखत मेलवा जो माग मेलवा जो नक्शो मेलवा जी मालिकीअ जो सुवालु हीअ दोस्तो इहे आहिनि ॿियो आहे मुक़बरा कब्रिस्तान ऐं क़बरूं दोस्तो मां हीअ हवालो ॾींदो हलां त हिन जे असां किताब जी पैरवी कंदे ऐं किताब जा कुझु माग मकान असां बि विया आहियूं ॾिसी आया आहियूं जीअं असांजो हीअ आहे दाऊ जा कुबा इहो बि असां ॾिसी आया आहियूं ऐं जेको आहे ॿियो बि आहे असांजो ॿिए हंधि वञण जो बि इरादो ऐं असांजी पोयूं वीडियो हिन में ॾिसंदव त तव्हांखे जेके सो सिंध जा माग जे नाले सां सिंध जा तारीख़ी माग जे नाले सां असांजी वीडियो पयूं आहिनि यूट्यूब ते तव्हां ॾिसी सघो था दोस्तो ऐं ॿियो हीउ जेको आहे हिन जो टियों भाङ आहे कोट ऐं क़िला कहिड़ा कहिड़ा कोट आहिनि किथे किथे आहिनि उहे बि तव्हांखे जेको आहे सो मिलंदा ऐं ॿियो हीअ आहे चोथों चैप्टर आहे दड़ा शहर ॻोठ ठुल क़दीम आसार ऐं जेको आहे सो माग दोस्तो हिन में बि ॾाढो शानदारु कलम खियल आहे ॾाढो सुठो जेको आहे सो लिखियो वियो आहे हिन में हिकिड़ो ॿुध जो ठुल आहे जेको आहे सो असां बि हिन जी किताब जी पहिरीं हर शहर जे भरिसां जेको आहे सो लालू रोक में आहे जेको असां ॾिसी आयासीं ऐं पंजो जेको चैप्टर आहे पाणी बंदि ऐं माथिरियूं दोस्तो हीअ पाणी ऐं बंदि जेके लंघनि उन माथिरियुनि जो आहे छहों जेको चैप्टर आहे नुक़्ते नज़र जेके हवाले सां दोस्तो ॾाढो सुठो कलम खयो दोस्तो हीअ पिपरासर जेको खीर ॿियो नयूं ऐं पिपरासर इहे बि असां ॾिसी आया आहियूं छा त शानदार माग मकान आहिनि ॾाढो अहिड़ा लिखियल आहिनि जेके तव्हां हिन वीडियो में मुंहिंजो तारीफ़ हिन में ॾिनल आहे तव्हां जेको आहे सो ॾिसी सघो था ऐं हे जेको आहे थोरो अज़ीज़ किंगड़ानी ॿुधाईंदो आहे किताब लिखण सां अज़ीज़ किंगड़ानी चए थो मूं शाइरी कई कहाणी ड्रामा वग़ैरह लिखण सां गॾु गॾु तारीख़ी तहक़ीक़ी मैदान पिणु वक़्तु उभरियूं सभरियूं विखूं पिया कयूं आहे ताज सिराई जी हिमत अफ़ज़ाई कई ऐं प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी पंहिंजी माखी जो साह छो तॾहिं हिन खां तहक़ीक़ राह में नंढा रोड़ींदा रहंदो रहियां केतिरो सफ़र रहियो आहे सोन ॼाण पर पंधु कई अथमि अंग्रेज़ी तोड़े सिंधी ॿोली में तहक़ीक़ मज़मून लिखंदो रहियो आहे हिन सफ़र में रुकावटूं रंडकूं तोड़े मुश्किलात जा पंध में साम्हूं आया ईंदा रहिया तॾहिं बि कान कढे सवाइ सफ़र जारी रखियमि मूंखे हिन सफ़र में लिया का जहिड़ा चंद पर ख़ुलूस ऐं ख़िरख़्वास दोस्त बि मिलिया हिन किताब में शामिलु समूरा मज़मून मोबाइल फ़ोन ते टाइप कया हुया दोस्तो महिनत साथी किताब सां मज़मून लॻभॻि उहो ई आहिनि जेके साफ़ फ़ी इशफ़ाक़ आज़र जी आश ते लिखियमि रोज़ानी पंहिंजी अख़बार कराची मुख़्तलिफ़ वक़्त ते शाया थींदा रहिया आहिनि उन लाइ मां इशफ़ाक़ आज़र सां फारूक सूमर थोराए थो आहियां मूं शामिलु मज़मून किताब ॾियण जो सोचियो बि न हो पोइ हस दोस्त अली आकाश ने मजबूर कयो मज़मून इंटरनेट ते मदद करे जितां पंहिंजा मज़मून कापी करे मोबाइल नेटवर्क में रखणु शुरू कयुमि ऐं उन्हनि हवाला बि आहिनि जे ख़बर लाइ लख बबलो गुलाब शामिलु न आहिनि हिन वक़्त ताईं सर बबलो गुलाब शामिलु करण लाइ तरजीह नथो ॾियां बहरहाल मां सच पुछ प्यारे भाउ ॾियां शुक्र